अॼु पाण ॾिसंदा आहियूं न, चइनी पासे हर कोई चवंदो आहे ज़मानो ख़राब थी पियो आहे, किथे रेप थी रहियो आहे, बलात्कार थी रहिया आहिनि, नंढनि ॿारनि ते बलात्कार थी रहिया आहिनि। त छो थी रहियो आहे? छो त माताऊं ॿारनि खे संस्कार ॾियण जो कमु भुलिजी वियूं आहिनि ऐं वधि में वधीक रिस्ट्रिक्शन कई ते ईंदो आहे धीअरुनि ते। तव्हां हीअं न कयो, अहिड़ा कपिड़ा पायो, अहिड़ा न पायो, हीअ पढ़ो, हीअ न पढ़ो, शाम जो 7 खां पोइ घर हली अचो। पर पुटनि खे संस्कार ॾियणा कि तोखे हर महिला में, हर धीउ में भेण ॾिसणी आहे, हर भेण तोखे माता जे नज़र सां हर महिला खे ॾिसणो आहे, उहे संस्कार नथा ॾेई सघूं पाण। त संस्कार ॾियण जो कमु कंहिंजो आहे? माताउनि जो कमु आहे। परिवार खे सुठे नमूने संस्कार ॾियण जो कमु माताउनि जो आहे। ऐं तव्हां हिन देश जो भविष्य गढ़े रहिया आहियो। ॿारनि खे संस्कार ॾेई करे, ॿारनि खे चरित्रवान ठाहे करे, ॿारनि खे देशभक्त ठाहे करे तव्हां को घटि कमु कोन था कयो। तव्हां जेको करे रहिया आहियो केरु न करे सघंदो। त इहा ज़िम्मेवारी आहे असांजी। हिन देश जो भविष्य ठाहिणो आहे, उहा असांजी ज़िम्मेवारी आहे। अॼु भगत सिंह जी माता जॾहिं भगत सिंह खे फांसी ॾिनी वई, तॾहिं हुन खां पुछियो वियो कि तोखे तुंहिंजी हालत कीअं आहे, सुभाणे तुंहिंजे पुट खे फांसीअ ते चढ़ायो वेंदो हिन देश जे लाइ अंग्रेज़नि जे ज़माने में। त हुनजी माता विद्यावती छा चयो, तव्हां कल्पना करे सघंदव? उनजी माता इहो जवाबु ॾिनो हो कि मूंखे हिकिड़ो ई पुटु ॾिनो आहे न, कि ॿियो हुजां त ॿियो मां हिन देश जे लाइ क़ुर्बान कयां। तो विद्यावती हुई, इन करे भगत सिंह पैदा थियो, बराबरि आहे न? या जीजा माता हुई, इन करे शिवाजी पैदा थियो। या कौशल्या हुई, इन करे राम जहिड़ो चरित्रवान पूर्ण पुरुषोत्तम पैदा थियो। या यशोदा हुई, तॾहिं कृष्ण पैदा थियो। उहे 9 ॼणा त न थिया न, माताऊं 9 ॼणा, त उन्हनि में अहिड़ा संस्कार न अचनि। अॼु पाण चऊं था चइनी पासे छा ॻाल्हि कंदा आहियूं? करप्शन आहे, चवंदा आहियूं न करप्शन आहे। कंपेशन ॾियण खां सवाइ कम ई नथो थिए भाई। तो करप्शन करण वारो केरु आहे? उहो कॾहिं कंहिं सोचियो आहे? वो कंहिंजो पुटु आहे, कंहिंजो भाउ आहे, कंहिं महिलाऊं जे करप्शन कंदियूं हूंदियूं त कंहिंजी धीउ आहे। त उन्हनि खे अहिड़ा संस्कार न ॾिना विया कि तव्हां संतोषी रहो, तॾहिं उहो करप्शन था कनि। अगरि पंहिंजे शास्त्रनि जे हिसाब सां उन्हनि खे संस्कार ॾिना वञनि हा, त उहो करप्शन न कनि, त ज़मानो ख़राबु न थिए। पर असांखे चवण जी आदत पइजी वई कि ज़मानो ख़राबु आहे, पर उहो यादि नथा कयूं कि ज़माने ख़राबु ठाहिण में असांजो छा रोल आहे। अॼु ज़मानो ख़राबु छो थियो आहे, हुन में मुंहिंजो कहिड़ो रोल आहे? मां छा थी करे सघां ज़मानो सुधारण में? ख़ाली ॿियनि खे ॾोह ॾियण जो बिल्कुलु ज़रूरत न आहे। पंहिंजो कहिड़ो योगदान आहे हिन ज़माने खे सुधारण में, और पॉजिटिव थिंकिंग सां ई अॻियां वधणो आहे। तई इहो पंहिंजो योगदान आहे हिन देश खे अॻियां वधाइण लाइ, तॾहिं ई पंहिंजो देश अॻियां वधी सघंदो। अॼु पाण हिन देश में हिकिड़ो सुपिनो खणी हली रहिया आहियूं कि हिन देश खे पाण खे परम वैभव ॾे वठी वञिणो आहे। असांजी भारतीय सिंधु सभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सां संलग्न आहे। असांजी कोई भारतीय सिंधु सभा को ॿियनि संस्थाउनि वांगुरु को क्लब न आहे, इहा सॼी देश भर जी संस्था आहे। तव्हां सभिनी खे गौरव थियणु खपे कि असां अहिड़ी संस्था जा मेंबर आहियूं जेका असांजे देश भर में सिंधियुनि खे हिकु करे रही आहे। असां उन संस्था जा मेंबर आहियूं। असां के मोहल्ले जी किटी पार्टी जा सदस्य न आहियूं। असां कंहिं हिकिड़ी नंढड़ी क्लब जा सदस्य न आहियूं। ये भारतीय सिंधु सभा आहे कि जेका सॼे देश भर में सिंधियुनि खे नालो ॾिसो, भारतीय, भारतीय मतिलबु जंहिंजे मन में देश जे लाइ प्रेम, वो भारतीय। सिंधु मतिलबु सिंधियत, भारतीयता मतिलबु राष्ट्र प्रेम सां गॾु गॾु जंहिंजे अंदरि सिंधियत जागे, सिंधियत लाइ प्रेम जागे। ऐं सभा जो मतिलबु आहे संगठन। त देश प्रेम, सिंधियत ऐं संगठन टई मुद्दा गॾु खणी हली करे भारतीय सिंधु सभा कमु करे रही आहे। देशव्यापी संस्था आहे। अॼु सिंधियत जगाइण असांजे लाइ ज़रूरी
छो थी पई आहे? अॼु सभु पाण हिते बि घणा दफ़ा ॻाल्हायूं था, हिक ॿिए सां त हिंदी में था ॻाल्हायूं, बराबरि आहे? सिंधी ॻाल्हाए सघूं था, सिंधी अचे थी त बि हिंदीअ में था ॻाल्हायूं। हिंदी राष्ट्रभाषा आहे, असांखे हिंदीअ लाइ प्रेम आहे, हुजण बि खपे, असांखे हिंदीअ लाइ प्रेम हुजणु खपे, पर असांजी पहचान छा आहे? असांजी सुञाणप छा आहे? असांजी सुञाणप छा आहे? तव्हां सिंधी छो आहियो? मां तव्हां सभिनी खे हिकिड़ो प्रश्न पुछां थी, तव्हां सभु सिंधी छो आहियो? सिंधियत में जनम वरितो। तव्हां सभु सिंधी आहियो छो? ॻाल्हायो हिंदी था। तव्हां सभु सिंधी आहियो छो? कंहिंजे मन में कॾहिं दिलि ते हथ रखी प्रश्न थिए थो कि मां सिंधी आहियां छो? हिते वेठलनि मां कंहिं बि सिंध में जनम न वरितो आहे। कंहिं वरितो आहे हिते वेठलनि मां? हिते वेठल मां कंहिं अखंड भारत में जनम वरितो आहे? हा, तव्हां पोइ आया हूंदा, हा, इन करे पोइ आया हूंदा। बाक़ी हिते वेठलनि मां कंहिं बि सिंध में जनम न वरितो आहे, अखंड भारत जे सिंध में जनम न वरितो आहे, तॾहिं बि असां सिंधी आहियूं, बराबरि आहे न? छो आहियूं? छो त असांजा वॾा, असांजा जेके उतां आया उहे सभु वॾा सिंधियत गॾु खणी आया, बराबरि आहे न? सिंधी सभ्यता, सिंधी ॿोली, सिंधी कल्चर गॾु खणी आया, उन्हनि असांखे ॾिनी, असां उहा प्राप्त कई, असां उहा सभ्यता पंहिंजे अंदरि विधी, तॾहिं असां सिंधी आहियूं। हाणे जॾहिं असां उहा सभ्यता उन्हनि वॾनि जी असां प्राप्त कयल सभ्यता सां ॿियनि खे न ॾींदासीं, असां आईंदे पीढ़ीअ खे न ॾींदासीं, नेक्स्ट जनरेशन खे न ॾींदासीं, त छा असांजी सिंधियत क़ाइमु रहंदी? खाली कोडनानी, सबनानी, इसराणी, नी सां खाली सिंधियत रहंदी? नी सां न रहंदी न। त उन्हनि असांखे ॾिनी, उन्हनि पंहिंजो फर्ज़ निभायो। हाणे असांजो फर्ज़ छा आहे? असांजो फर्ज़ आहे इन सभ्यता खे, इन कल्चर खे अॻियां वधाइण, बराबरि आहे न? ऐं न वधाईंदासीं त दुनिया में वॾे में वॾो ॾोहो असां कंदासीं, असां सॼी सभ्यता जा ॾोहारी थींदासीं। हिन संसार में घणियूं सभ्यताऊं ग़ाइब थी वयूं आहिनि, ख़तम थी चुकियूं आहिनि, छो त उन्हनि खे पंहिंजी सभ्यता लाइ प्यार न हो। जे असांखे पंहिंजी सभ्यता लाइ प्यार आहे त पाण खे इन प्रवाह खे अॻियां वधाइणो आहे, इन प्रवाह खे अॻियां वधाइणो आहे। ऐं इहा असांजी ज़िम्मेवारी आहे, इहा असांजी जवाबदारी आहे। इहा जवाबदारी निभाइण जे लाइ तव्हां हिते गॾु थिया आहियो। सभिनी खे मंज़ूर आहे? सभिनी खे मंज़ूर आहे? सभु पाण में हिंदी में ॻाल्हाईंदव? अॼु तव्हां फॉरेन में वेंदव न, अमेरिका में रहंदड़ भारत जा घणा ई माण्हू अमेरिका में रहनि था, पर मराठी हूंदा न त पाण में मराठी में ॻाल्हाईंदव। अमेरिका में बि गुजराती आहे न, मां गुजरात में रहां थी, अहमदाबाद में, गुजराती किथे बि वेंदव न पाण में गुजराती में ॻाल्हाईंदव। अमेरिका में वेंदा त अमेरिका में बि गुजराती में ॻाल्हाईंदव। असां सिंधी अहिड़ा फ्लेक्सिबल आहियूं कि हर कल्चर अडॉप्ट करे वठंदा आहियूं। उनमें सभिनी खां वधीक वेस्टर्न कल्चर, सभिनी खां वधीक वेस्टर्न कल्चर बि असां अडॉप्ट करे वठंदा आहियूं। अंग्रेजी ॼण असांजी वॾे में वॾी माउ आहे, ईअं पाण खे लॻंदो आहे। अंग्रेजीअ खां सवाइ असांजा ॿार दुनिया में अॻियां वधी न सघंदा, इहो मन में भ्रम थी वियो आहे। हर माउ पीउ खे पंहिंजे ॿार खे अंग्रेजी मीडियम में ई पढ़ाइणो आहे। अंग्रेजीअ खां सवाइ उहो दुनिया में अॻियां वधी न सघंदो, पुठियां पिछड़जी वेंदो। इहा हालत पंहिंजे सभिनी माउ पीउ जी थी। ॿारनि जो ॾोह न आहे, माउ पीउ जो ॾोह आहे। माउ पीउ खे पंहिंजे ॿार खे अंग्रेजी ठाहिणो आहे। अॼु मां जापान वई हुअसि 10 साल पहिरीं जी थी ॻाल्हि कयां। असां सम्मेलन में हुआसीं, उतां जे मेयर खे, उतां जे मिनिस्टर खे अंग्रेजी न पियो ॻाल्हाइण अचे। उन्हनि जापानीअ में ई ॻाल्हायूं, असांखे कन में रखी करे ॿुधणो पियो, तॾहिं वञी असां सम्झी सघियासीं उन्हनि जी भाषा। ऐं सॼे दुनिया में टेक्नोलॉजी में सभिनी खां वधीक जापान वारा अथव, आहिनि की न? तव्हां ॿुधायो। चीन में वेंदव त कंहिंखे अंग्रेजी न ईंदी अथव, सिर्फ़ु चाइनीज़ ॻाल्हाईंदा अथव। जर्मन में वञो, टेक्नोलॉजी ऑटोमोबाइल में सॼी दुनिया में वधीक में वधीक जर्मनी अथव।
उन्हनि खे अंग्रेजी न ईंदी अथव, उहे सिर्फ़ु जर्मन ॻाल्हाईंदा अथव। त फ्रांस में वञो, वॾा वॾनि देशनि जी ॻाल्हि ॿुधाए जंहिंजे पुठियां असां भॼूं था। अॼु फ्रांस में वञो, सिर्फ़ु फ्रेंच ॻाल्हाईंदव, उन्हनि खे अंग्रेजी न ईंदी अथव। तॾहिं बि हू सॼी दुनिया ते राज करे रहिया आहिनि। पर असां सिंधी अंग्रेजीअ खां सवाइ अॻियां न वधी सघंदासीं, है न? अंग्रेजीअ खां सवाइ असां अॻियां न वधी सघंदा, असां पिछड़िजी वेंदासीं, असांजो धंधो पिछड़िजी वेंदो, असांजा ॿार पुठियां थी वेंदा। इहा हिकु भ्रांति मन में थी वई आहे। इन करे महिरबानी करे हिन मां ॿाहिरि अचो। सिंधी असांजी माता आहे, उन में असांजी माउ लोली ॾिनी आहे ऐं इहा सिंधियत क़ाइमु रखण जे करे भाषा तमामु ज़रूरी आहे। लिखणु पढ़णु तव्हांखे न अचे त हलंदो, पर ॻाल्हाइणु अचणु खपे। तव्हां अरबी सिंधीअ में नथा लिखी सघो, कोई ॻाल्हि न आहे, देवनागरी सिंधी पढ़ी सघंदो। तव्हांखे लिखणु पढ़णु न अचे, बिल्कुलु शर्म जी ॻाल्हि न आहे। ऐं इहा ॻाल्हि तॾहिं ईंदी कि जॾहिं तव्हां ख़ुदि मन में फ़ख़ुरु सां चवंदव कि मां सिंधी आहियां। थोरा साल पहिरीं त सभिनी खे सिंधी चवाइण में शर्म महसूसु थींदो। थोरा साल पहिरीं जी ॻाल्हि ॿुधायां, सही ॻाल्हि आहे न? सिंधी चवाइण में शर्म महसूसु थींदो। छो? असां कहिड़ी संस्कृतीअ जा वारसदार आहियूं त सोचियो। सिंधी सभ्यता, सिंध जे किनारे ते वेद लिखिया विया, सिंध जे किनारे ते वेद लिखिया विया। जॾहिं सॼी दुनिया में 5000 साल 10,000 साल पहिरीं कंहिंखे कपिड़ा पाइण न ईंदा हुआ, उन समय में असांजी सिंधी सभ्यता हूंदी हुई जंहिंखे पंहिंजनि घरनि में स्विमिंग पूल हूंदा हुआ, पंहिंजनि घरनि में ऑडिटोरियम हूंदा हुआ। एतिरी पंहिंजी सभ्यता तमामु विकसित सभ्यता हूंदी हुई। पर असांखे पंहिंजी संस्कृति, पंहिंजी सभ्यता जे लाइ फ़ख़ुरु महसूसु नथो थिए। इहा तमामु ॾुख जी ॻाल्हि आहे। असां केरु हुआसीं? सिंध वर्की अॼु खां 10,000 साल पहिरीं ॿेड़नि में वेही करे परे परे वञी करे असां वापारु कंदा हुआ। असांजा माण्हू वापार ते वेंदा हुआ, उतां जवेरात कमाए करे सिंध में खणी ईंदा हुआ। ऐं इन खां अॻियां वधी करे पाण खे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि चवणु ईंदी आहे कि भई असां त वीचारा वापारी सिंधी, अच्छा असां छा ॼाणूं हिननि ॻाल्हियुनि मां? चवंदा आहियूं न, असां वीचारा वापारी, असां छा ॻाल्हि ॼाणियूं ॻाल्हियुनि मां? छो वीचारा आहियूं असां? छो वापारी आहियूं? असां ख़ाली वापारी न आहियूं। सिंध में असांजा वॾा खेती कंदा हुआ, ज़मीनदार हूंदा हुआ। तव्हां पढ़जो सिंध जी हिस्ट्री। सिंध में असांजा वॾा ज़मीनदार हूंदा, खेतियूं बि कंदा हुआ, वापारी बि हूंदा, हीरनि जवेरनि जा वापारी बि कंदा हुआ, त असांजा वॾा खेती बि कंदा हुआ, ज़मीनदार हूंदा हुआ। ऐं इन खां वधीक मां तव्हांखे अॻियां ॿुधायांव, हिन देश में, अखंड भारत में मुसलमाननि खे कंहिं हिन देश में प्रवेश जो रोकियो हुजे त असांजे सिंधू राजा दहार रोकियो हो। कंहिंखे शायदि ख़बर बि न हूंदी कि राजा दहार केरु आहे। बराबरि आहे न? राजा दहार सेन सिंधी बलवान राजा जंहिं मुसलमाननि खे हिन देश में न अचण जे लाइ लड़ायूं लड़ियूं हुयूं। त असां अहिड़ा बलवान बि आहियूं। ऐं उन खां अॻियां वधी ॿुधायां, हुनजी राणी लाडी, पाण खे झांसी जी राणी जी त ख़बर आहे, पर पंहिंजी राणी लाडी जी कंहिंखे बि ख़बर न आहे। उहा ख़ुदि घोड़े ते चढ़ी करे ॿिनि हथ में तलवार खणी करे मुसलमाननि सां लड़ाई कई हुई, पर कंहिंखे बि ख़बर न आहे। पंहिंजे इतिहास जे लाइ ख़बर न हूंदी, इन करे पाण फ़ख़ुरु न महसूसु करे सघंदासीं, उन लाइ गौरव न महसूसु करे सघंदासीं, पोइ पाण खे सिर्फ़ु वेचारा चवंदासीं। इन करे महिरबानी करे पंहिंजी इतिहास खे, इतिहास मां सिखबो आहे, हमेशह इतिहास मां सिखबो आहे। ऐं भविष्य जी चिंता कबी आहे, अॻियां वधबो आहे, ऐं वर्तमान खे कीअं सुधारे हलबो आहे हुनखे ॾिसबो आहे। त इतिहास मां सिखणो आहे कि असांजो कहिड़ो गौरवशाली इतिहास आहे ऐं ऐं उन मां असां छा था सिखी सघूं, ऐं उहो गौरवशाली इतिहास असांजे ॿारनि खे असां छा था सेखारे सघूं। इन करे महिरबानी करे तव्हां सभु भारतीय सिंधु सभा जा सदस्य आहियो, मध्य प्रदेश जे हर प्रांत माना हर शहर मां आया आहियो, त तव्हां हितां खणी करे वञो। हाणे तव्हां हिते आया हो, ॿुधो, तव्हांजो कमु पूरो कोन थियो आहे, तव्हां जो शुरूआत थी आहे। माना असां आयासीं, हर शहर मां आयासीं, सम्मेलन में वियासीं, ॿुधोसीं ऐं पूरो थी वियो, ईअं न।
हितां त तव्हां शुरूआत करे वञिणो आहे, पंहिंजे शहर में वञी करे संगठन खे अॻियां वधाइणो आहे, पंहिंजे शहर में वधी करे सिंधियुनि खे एकत्रित करणो आहे, सिंधी महिलाउनि खे गॾु करणो आहे ऐं सिंधी महिलाउनि खे चवणो आहे कि तव्हां सिर्फ़ु मंझंदि जो टीवी सीरियल्स जे लाइ न आहियो। बराबरि आहे न? मंझंदि जो पाण वांदा थी करे छा कंदा आहियूं? सास बहू टीवी सीरियल। बराबरि आहे न? उहो तव्हांखे सभिनी खे चवणो आहे कि असां सिर्फ़ु टीवी सीरियल्स जे लाइ न आहियूं, असां ॿारनि खे संस्कार ॾियण जे लाइ आहियूं, असां सिंध खे हिकु करण जे लाइ आहियूं, असां हिन देश जे लाइ कुझु करणु था चाहियूं, असांजो रोल हिन देश जे विकास में बि आहे, असां स्वयं सिद्ध तॾहिं थींदासीं। घणियूं महिलाउनि जा उदाहरण आहिनि। अॼु मां तव्हांखे 2 उदाहरण ॿिया ॾियां। पाकिस्तान में इस्लामिक राज्य आहे पाकिस्तान, जिते हिंदू घटि आहिनि, उते 2 सिंधी हिंदू हाईकोर्ट में जज थींदो। 2 सिंधी हिंदू हाईकोर्ट में जज थींदो पाकिस्तान में। ये केतिरी फ़ख्रु जी ॻाल्हि आहे असांजे लाइ। माना अंदरि आहे, खाली ॿाहिरि कढण जी ज़रूरत आहे। ऐं उन्हनि खे भॻवान 2 अखियूं साॻियूं ॾिनियूं आहिनि जेकी तव्हांखे आहिनि, जेके मूंखे आहिनि। अलॻि न आहे। झांसी जी राणीअ खे उहे ई 2 हथ हुआ जेके असांजा आहिनि। तव्हां में हुन में फ़र्क़ु न आहे। फ़र्क़ु छा आहे? फ़र्क़ु छा आहे? हुनजे अॻियां लक्ष्य हो, हुनजे अॻियां गोल हो ऐं उन गोल प्राप्त करण जी प्रतिबद्धता हुई हुनजी। आत्मविश्वास हो कि मां ही करे सघंदसि। तव्हां पंहिंजे जीवन जो लक्ष्य तय न कयो आहे, बसि ॿियो कोई फ़र्क़ु न आहे। तव्हां जॾहिं तय कंदो कि मुंहिंजो लक्ष्य ही आहे त तव्हां बि तय करे सघंदो, तव्हां हुन गोल खे हासिल करण जे लाइ सभु कुझु करे सघंदो। खाली तय कयो, प्रतिबद्धता, उन गोल ताईं पहुचण जी प्रतिबद्धता कयो ऐं मन में आत्मविश्वास आणियो। तव्हां कंहिंखां बि घटि न आहियो। जेका शक्ति तव्हां में आहे उहा ई निर्मला सीतारमण में आहे। केरु आहे निर्मला सीतारमण? वित्त मंत्री आहे न। तव्हां पंहिंजे घर जो वित्त संभालींदा आहियो। तव्हांजा हस्बैंड कमाए करे कंहिंजे हथ में ॾींदा आहिनि? तव्हांजे हथ में ॾींदा आहिनि न। घर केरु हलाईंदो आहे? तव्हां घर जा वित्त मंत्री आहियो, उहा देश जी वित्त मंत्री आहे। ऐं भॻवान संसार में लक्ष्मी माता खे वित्त मंत्री ठाहियो आहे। त उन में तव्हांजो फ़र्क़ु छा? मूंखे सम्झायो, छा फ़र्क़ु? कुझु बि न। सिर्फ़ु हुनखे मौक़ो मिलियो ऐं हुन मन में तय कयो। कोई फ़र्क़ु न आहे, सभु साॻियूं ॻाल्हियूं आहिनि। तव्हांजे जहिड़ी तव्हां तय करे वठंदो उन ॾींहुं तव्हां साॻियूं ॻाल्हियूं करे सघंदो। त हींअर त तव्हांखे तय करिणो आहे सिंधियत जी ॻाल्हि। भले तव्हां निर्मला सीतारमण न थियो। अॼु घर में शादी मुरादी हूंदी आहे न, या कुझु बि प्रसंग हूंदो आहे त व्यवहार जी ॻाल्हि केरु तय कंदो आहे? कंहिंखे छा ॾियणो, कंहिंखे छा वठिणो, केरु तय कंदो? महिलाऊं कंदियूं आहिनि या पुरुष कंदा आहिनि? महिलाऊं कंदियूं आहिनि। सची ॻाल्हि आहे न। त माना हर व्यवहार जी ॻाल्हि महिलाउनि खे ख़बर हूंदी आहे। महिलाउनि में जेतिरी भॻवान चइनी पासे बुद्धि ॾिनी आहे एतिरी कंहिंमें न ॾिनी आहे। अॼु परिवार खे यूनाइटेड रखण जी जवाबदारी महिलाउनि जी आहे। परिवार खे हिकु करण जी जवाबदारी महिलाउनि खे ॾिनी वई आहे। ऐं अॼु सिंध मां पाकिस्तान करे न चवंदी आहियां कि असां पाकिस्तान में हिते आहियूं, छो त हुन टाइम ते पाकिस्तान हुओ ई कोन्हे। असां जॾहिं सिंध मां हिते आयासीं ऐं सिंध मां हिते अचण खां पोइ अॼु ताईं मुंहिंजी सिंधी सभ्यता क़ाइमु रही आहे त महिलाउनि जे करे रही आहे। त हिनखे अॻियां और वधाइणी आहे। अॼु पाण खे चइनी पासे ॿियो लॻे थो कि छा लॻंदो आहे कि सिंधियुनि में सभिनी खां वधीक तकलीफ़ डाइवर्सिटी थी रही आहे। थी रही आहे न। छो त असांजी धीअरुनि खे पाण सहनशीलता, सभिनी खे गॾु कीअं खणी हलिबो आहे उहो कोन था सेखारियूं। उहा कोन था सेखारियूं। परिवार अगरि यूनाइटेड रहंदो, थोरी कॉम्प्रोमाइज़ करे करे घर हलाइबा, उहो पाण संस्कार ॾियणु माताउनि जो फर्ज़ु आहे। तॾहिं परिवार टिकंदो। परिवार हिकु पंहिंजे सॼे संसार जो प्रतीक आहे। परिवार हिकु नंढो यूनिट आहे समाज जो। परिवार न टिकंदो, उहो समाज न टिकंदो। अॼु से वञो हुते भई छा कयो, डाइवर्स करे छॾियो। त इहा वॾी
तमामु वॾे में वॾो दूषण पंहिंजे समाज में एंटर थी रहियो आहे। त इहा माताउनि जी जवाबदारी आहे कि पंहिंजे ॿारनि खे इन ॻाल्हि खां परे रखी सुठा संस्कार ॾियनि। परिवार जी जवाबदारी छा आहे, परिवार जी अहमियत छा आहे, उहा पंहिंजे ॿारनि खे सम्झाइनि। इन करे तव्हांजो जेको रोल आहे, माताउनि जो जेको रोल आहे, हिन समाज खे स्वयं सिद्ध करण जो। समाज, तव्हां स्वयं सिद्ध आहियो, तव्हां स्वयं सिद्ध थींदो त समाज स्वयं सिद्ध थी वेंदो, ऐं समाज स्वयं सिद्ध थींदो त देश स्वयं सिद्ध थी वेंदो। इन करे परिवार सभिनी खां वधीक महत्व जो आहे। इन करे महिरबानी करे ॿारनि खे सुठा संस्कार ॾियो, परिवार जी अहमियत सम्झायो, तॾहिं पंहिंजो ई देश टिकी सघंदो। ऐं पाण सही मायने में हींअर उहा कल्पना करे रहिया आहियूं कि हीअ 21वीं सदी उहा हिन असांजे देश जी सदी थींदी, उहा भारत जी सदी थींदी। ऐं भारत जी सदी थियण जे लाइ अगरि सॼी सरकार कमु करे रही आहे त हुन में असांजो कहिड़ो रोल आहे, असां छा था करे सघूं, उहो असांखे तय करिणो आहे। अॼु पाण खे चइनी पासे ग्लोबल वार्मिंग जी सिग्नल मिलनि पिया था, बराबरि आहे न। ग्लोबल वार्मिंग, गर्मी वधी रही आहे, बरसाति कोन थी अचे, एनवायरमेंट खे टिकाइणो आहे, त हुन में मुंहिंजो छा थो रोल रहे, उहो पाण खे सोचणो आहे। मां पाणी कीअं बचाए सघां, उहो पाण खे सोचणो आहे। मां सफ़ाई स्वच्छता अभियान में छा थी योगदान ॾेई सघां, मां कीअं वञी करे चालियुनि में, गलियुनि में, मोहल्लनि में वञी करे सफ़ाई कराए सघां थी, उहो मूंखे सोचणो आहे। माना हर क्षेत्र में पाण खे मुंहिंजो छा योगदान आहे उहो सोचणो आहे। अॼुकल्ह पाण हिकिड़ी ॻाल्हि सिखायूं, मुंहिंजे लाइ छा था कयो, मुंहिंजो अधिकार छा आहे, उहा ख़बर पए थी, पर मुंहिंजो फर्ज़ छा आहे उहो भुलिजी था वञूं। सिर्फ़ु अधिकार जी भाषा ख़बर पए थी, सरकार मुंहिंजे लाइ छा थी करे, म्यूनिसिपालिटी मुंहिंजे लाइ छा थी करे, उहा एतिरी पाण ॻाल्हि यादि रखूं था, पर मां छा थी कयां या मूंखे छा करिणो आहे उहो भुलिजी था वञूं। करे महिरबानी करे हर क्षेत्र में मुंहिंजो छा रोल आहे, मां कीअं स्वयं सिद्ध थी सघां थी, उहो सोचो। अॼु महिलाऊं हर क्षेत्र में अॻियां वधी रहियूं आहिनि। तव्हां ॾिसंदव कि तव्हां, मूंखे मध्य प्रदेश जी ख़बर न आहे, पर मूंखे गुजरात में ख़बर आहे कि जेतिरे बि टीचर्स आहिनि न, उन में 90% टीचर्स महिलाऊं आहिनि। हिते मध्य प्रदेश जी परिस्थिति मूंखे ख़बर न आहे, पर गुजरात में टीचर्स 90% महिलाऊं अथव। तव्हां हॉस्पिटल में ॾिसंदव नर्सिस केरु आहिनि, महिलाऊं आहिनि। कहिड़ो क्षेत्र न आहे जिते महिलाऊं न आहिनि। अगर महिला नर्स हूंदी त पाण उनखे महिला नर्स में उमेदूं था रखूं, छो त हुनजे अंदरि करुणा आहे, हुनजे अंदरि ममता आहे, हुनजे सेवा जी भावना आहे। हर क्षेत्र में महिलाऊं कमु करे रहियूं, बैंकुनि में करे रहियूं आहिनि, किथे किथे सीईओ थी रहियूं आहिनि, वॾी वॾी कंपनियुनि जूं महिलाऊं सीईओ थी रहियूं आहिनि। डॉक्टर त ॾाढे वॾे वॾे हर क्षेत्र में नामांकित डॉक्टर्स महिलाऊं थी रहियूं आहिनि। तव्हां पंहिंजी शक्ति खे सुञाणो, पंहिंजो योगदान छा ॾेई सघो था उहो तय कयो, ऐं तव्हां ख़ुदि स्वयं सिद्ध थी करे हिन समाज खे स्वयं सिद्ध कयो।